असांजा 4 टेंट आहिनि। असां पाण हिन वक़्तु 16 दोस्त आहियूं ऐं तमामु घणी रश आहे हिते। का बि होटल अवेलेबल कान्हे ऐं हीअ असां जेको आहे उहो प्लाट वठी ऐं हीअ जेको आहे सो ख़ैमा हया आहिनि ऐं इंशा अल्लाह ताला असांजो राति हीअ जेको चिलम जोशीअ जो आहे प्रोग्राम उहो ॾिसंदासीं ऐं राति असांजो प्रोग्राम हिननि ख़ैमनि में साईं नौजवाननि खे सेखारण जे लाइ इहो कमु असां इन करे कयो त इहो बि हुननि खे तजुर्बो थिए त जिथे कुझु बि न हुजे त उते तव्हां ख़ैमो हणी टेंट हणी बि ऐं हाणे त माशाअल्लाह ही तव्हां जेके मुंहिंजे बैकग्राउंड में टेंट ॾिसी रहिया आहियो इहे अॼुकल्ह जा जदीद टेंट आहिनि जेको लॻाइण में वधि में 2 मिंट था लॻनि ऐं अकेलो माण्हू बि जेकॾहिं हुजे त हणी सघे थो। तंहिंजे करे ऐं स्लीपिंग बैग्स आहिनि, का हंध जी ज़रूरत कोन्हे को, जेतिरा मेंबर आहिनि ओतिरा स्लीपिंग बैग्स आहिनि। केॾो बि सी हुजे बर्फ़बारी हुजे पर इंशा अल्लाह ताला हर को आरामदेह हूंदो। दुनिया में काफ़ी माण्हुनि सां गॾु घुमिया आहियो, दुबई बि आहियो, ॿियनि मुल्कनि में। साईं अलीमल शाह सां गॾु घुमण में तव्हांखे छा महसूसु थियो? सर ॾाढो भलो ॾाढो मौसम हिकिड़ो प्यारो। ॿियो साईं सां अचण जी गैदरिंग ऐं हीअ जेके टेंट हया आहिनि इन जो ब्रिलियंट मज़ो आहे। आसम मौसम आहे, ॾाढो मज़ो आहे। हमें बहुत मज़ा आया यहाँ पे, बहुत अच्छा मौसम है। और हालांकि नौशहरा में सुबह बहुत गर्मी है लेकिन यहाँ इतनी ठंड है। हमें साईं अलीमल शाह के साथ इनकी गैदरिंग में आके बहुत अच्छा लगा। हिते असां जेको आहे सो कैलाश वादी में फेस्टिवल लॻंदो आहे, असां हुनखे एंजॉय करण आया आहियूं। ही वादी है कि पंहिंजो कैलाश जी आहे बम्बरूत, जिते अॼु हुनजो फेस्टिवल आहे। इन फेस्टिवल जे हिन मुंहिंजे बैकग्राउंड में थोरो ॾिसो बर्फ़ पया, माशाअल्लाह जबल जा नज़ारा ॾिसो, बरसाति पई थी। अॼु जेको मज़ो आयो आहे त अहिड़ो मूंखे तक़रीबन जेके ई टूर कया आहिनि उन खां वधीक बहितरीनु अॼु मज़ो आयो आहे। हवाऊं गुल न चाहींदियूं मगर तूं मां न हूंदासीं, इन ई शेर सां गॾु तमामु अॼु ख़ुशी थी आहे। फस्ट टाइम मुंहिंजो साईं अलीमल शाह साहिब सां हीउ टूर थियो आहे। हिकिड़ो टूर साईं सां कयो उहो बि ज़बरदस्त हो लाइफ जो मुंहिंजो गोरखिल जो, पर हीउ जेको टूर आहे लाइफ जो यादगार रहंदो। ॾाढो ज़बरदस्त अल्हम्दुलिल्लाह, पहिरियां खां बहितर शुक्र। उहो त साईं हक़ी आहे, हक़ी ॻाल्हि आहे। चर्चो भोग त हलंदो न साईं, जिथे हूंदो त हुते अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि माहौल हूंदो। चिलम जोशीअ में हिते जेको आहे फेस्टिवल लॻल, उन फेस्टिवल ते पहुता आहियूं। नासिर भाई, नौशहरा फरोज का टूर ग्रुप जिसको आप गाइडलाइन कर रहे हैं, सिंध के लोगों के बारे में आपकी क्या राय है? अरे माशाल्लाह, मैं तो पहले भी कुछ वैसे मुलाकात हुई थी सिंध वाले लोगों के साथ, लेकिन आज तो काफ़ी डिटेल से गपशप हो गया, बातचीत हो गया। पहले लोगों से सुनने में आए थे, अभी मुझे खुद भी यकीन है कि माशाल्लाह बड़े अच्छे लोग हैं, हर महफिल में फिटे, तो टूरिस्ट में हिसाब से भी हर लिहाज से भी बर्दाश्त भी करते हैं, क्योंकि गुमराह आना कोई आसान काम नहीं है, तो काफ़ी मुश्किल जगह है, लेकिन फिर भी हिम्मत किया इन्होंने, पहुंचा और बड़ा अच्छा खुश अखलाक लोग अच्छे लोग। हींअर असां बेम्बरूत हिकु वादी आहे कैलाश कबीले जी, जिथे को फेस्टिवल लॻंदो आहे चिलिम जोशी जे नाले सां। ऐं हीअ चित्राल खां तक़रीबन 2.5 कलाक जो सफ़र आहे। रस्तो ॾाढो पेचीदा आहे पर ॾाढो इंजॉय कयो अथसीं ऐं मौसम बि ज़बरदस्त आहे, हल्की हल्की बारिश पए पई ऐं कैंपिंग करण जो मज़ो ई कुझु ॿियो आहे। कैंपिंग कई आहे सभिनी दोस्तनि, असांजी नाइट हिते स्टे आहे।